पाक चीन दोस्ती कॾहिं बि नथी ख़त्म थियण वारी दोस्ती आहे जेका ॾींहों ॾींहुं मज़बूत थी रही आहे। चीन में तयार कयल सामूंडी जंगी जहाज़ PNS तड़कुल ऐं सी किंग हेलीकॉप्टर जे पाक बहरिया में शमूलियत बाबत कराची में तकरीब खे मुनक़िद कयो वियो आहे। पाकिस्तान नेवी डॉकयार्ड में करायल तकरीब में सदर मुमलिकत डॉक्टर आरिफ अलवी ऐं नेवल चीफ एडमिरल अमजद खान नियाज़ी ख़ास मेहमान तौर शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे सदर आरिफ अलवी चयो त पाक चीन लाॻापा वक़्त सां गॾु वधीक मुस्तहकम थी रहिया आहिनि। आरिफ अलवीअ चयो त पाक चीन दोस्ती ॾुखे वक़्त में आज़मायल आहे। पाक चीन दोस्ती कंहिं बि कॾहिं बि ख़त्म थियण वारो रिश्तो न आहे। नेवल चीफ एडमिरल अमजद खान नियाज़ी तकरीब खे ख़िताब कंदे चयो आहे त PNS तरगुल पाक चीन दोस्ती जो शानदार मिसाल आहे। एडमिरल अमजद खान नियाज़ी चयो त F-22 फ्रिगेट्स ऐं हंगू क्लास आबदोज़ जे तयारी पाक चीन दिफ़ाई सहकार जो चिटो सबूत आहे।